लसबेलो हिन वक़्तु बलोचिस्तान सूबे जो हिसो आहे, पर उन खां अॻु सदियुनि खां सिंध में शामिल रहियो। क़दीम ज़माने खां वठी ब्राह्मण घराणे जी हुकूमत ताईं, पोइ रूंझन, बुरफत, कलोड़नि ऐं कोरीजन जे हुकूमत ताईं, अञा बि अॻिते हली मौजूदा वक़्त ताईं लसबेले जे आम माण्हुनि जी मादरी ज़बान सिंधी रही आहे। लसबेले जा हाकिम समाट रहिया आहिनि। समा असल में सिंध जी का क़दीम बिरादरी आहे जेकी मौजूदा बलोचिस्तान जे लसबेले ते हुकूमत करे चुकी आहे। बलोचिस्तान में हीअ बिरादरी पाण खे जाम सॾाए थी। हूअं समा पाण खे जाम सॾाईंदा हुआ, समो जाम। अॼु बि उते जामनि जी सरदारी क़ाइमु आहे। लसबेले में कोरीजा कबीले सन 1742 खां 1856 ताईं हुकूमत कई, यानी 214 साल हिन सिंधी बिरादरी लसबेले ते हुकूमत कई। कोरीजा हाकिमनि जाम जो लक़ब इख्तियार कयो। हिन ख़ानदान जो आख़िरी वाली जाम ग़ुलाम कादिर हो, जेको मौजूदा सूबे बलूचिस्तान जो 2 भेरा वज़ीर आला बि रहियो, माना वॾो वज़ीर बि रहियो 2 भेरा। वञण ठहण ते लसबेलो ज़िले जी शिकिल में कराची डिवीज़न सां मिलायो वियो, पर जॾहिं साल 1970 में वञण टुटो ऐं सूबा बहाल थिया, तॾहिं लसबेलो ज़िलो नएं ठहंदड़ सूबे बलूचिस्तान में शामिल कयो वियो। लसबेले जी वॾी सिंधी बिरादरी जाम आहिनि, जेकी समन जे नुख में आहिनि। इन सिलसिले में डॉक्टर नबी बलोच जी राय आहे त लसबेले जा जाम गालबन कोरीजा आहिनि, जॾहिं त कोरीजा सिंध जे समन जी हिकु शाख आहे। मांडड़ा बिरादरी भी लसबेले जी सिंधी ॻाल्हाईंदड़ बिरादरी आहे। मांडड़नि जा केतिरा ई पाड़ा आहिनि, जिन में अल्लाह दादाणी, आरबाणी, बेगाणी, एलाणी, ज़ोराणी, हाजाणी ऐं बहिराणी शामिल आहिनि। संदन जेको राय जो ख़ासि इलाइक़ो उथल आहे। ॿिए तरफ़ रूंझन जी वॾी आबादी आहे लसबेले में। सभ खां अवल जंहिं सिंधी बिरादरी लसबेले में पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई हुई, से रूंझा हो। ईअं 8वीं सदी हिजरी में 8वीं सदी हिजरी यानी 14 सदी ईस्वीअ में सिंध अंदरि समन जो उरूज शुरू थियो। गालबन साॻे वक़्तु लसबेले में रूंझन जो इक़्तिदार शुरू थियो। रूंझन अटकल 300 साल हिन इलाइक़े ते हुकूमत कई ऐं 17वीं सदी ईस्वी जे पोएं अधु धारे संदन हुकूमत जी पुॼारी थी। सिंध मां समन जे हुकूमत ख़तमु थियण बावजूदु लसबेले ते समा हुकूमत कंदा रहिया।